औज़ुबिल्लाहि बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, हींअर असां लाड़काणे जो सुठे हकीम ज़ुल्फ़िकार सिद्दीक़ी वटि वेठा आहियूं ऐं हिन जी क्लिनिक केयर मस्जिद जे भरिसां कईम जेको कबाबी आहे उनजे लॻी आहे ऐं ही गुज़िरियल केतिरनि अरसनि खां वठी जेको क्लिनिक हलाए पियो ऐं हिन वटि यूनानी इलाज आहे। अंग्रेज़ी दवाऊं खाई खाई असांजा मादा ख़राब थी विया आहिनि। अचो त अधे खां पुछूं त साईं वटि कहिड़ा कहिड़ा बीमारियुनि जा इलाज थियनि था ऐं कहिड़ा कहिड़ा इलाज। साईं असांजो हिकमत जे लिहाज़ सां पढ़ाई जेकी थींदी आहे 4 साल कोर्स थींदो आहे, पोइ 5 साल हाउस जॉब जो हूंदो आहे, जेको 1990 में मां फाइनल करे आयो आहियां। हिकमत सां लाॻापियल आहियां ऐं अल्हम्दुलिल्लाह ईअं सम्झो त 25 साल हिकमत सां, 10 साल पहिरियों 35 साल सां लाॻापियल आहियूं। सिद्दीकी दवाखानो शाही बाज़ार हूंदो, हाणे पाकिस्तान चौक रायल चौक मशहूरु आहे अल्हम्दुलिल्लाह। साईं बीमारियूं त हाणे हकीम त जनरल थींदो आहे, पर पोइ बि ख़ासि इलाज में औरतुनि जा सभु मसइला अक्सर करे त उन में ख़ासि मां ॿुधाए वञा कुझु पोशीदा आहिनि त ॿार जेको शिकीअ सां किरी पवंदो आहे उनजो इलाज, तंहिंखां ॿार नथो थिए उनजो इलाज, या पुट जी औलाद नथी थिए त उन में टेबलेट ठाहे ॾींदा आहियूं अलाह जे हुकुम सां उन जो इलाज। तंहिंखां पोइ असां हेपाटाइटिस हलियो वियो आहे, मादो जिगर बि हलियो वियो आहे, हिन टाइम ते गुर्दनि जो मसइलो ऐं पथरी जो मसइलो कामयाबु इलाज मूं वटि गुर्दे मसाइले जी 14 ॾींहं खां वठी 30 ॾींहं ऐं हिन टाइम ते अल्हम्दुलिल्लाह पिते जी पथरी जेकी डॉक्टर ऑपरेशन करे पितो ई कढनि था उहो 40 ॾींहं जो कोर्स आहे रिपोर्ट सां गॾु। साईं ग़रीबनि जी दवा ते असां जेतिरो थी सघंदो आहे, बाक़ी फी ग़रीबनि खां न वठंदो आहियां ऐं इन जो इहो ई आहे त मां हिन महीने में असांजो 11 महीने में बवासीर फिशरी दवा सॼो महीनो फ्री कई आहे ऐं उहो बि जेको रिलीफ हूंदो आहे, कॾहिं ब्लड प्रेशर दवा कॾहिं शुगर जी दवा फ्री कंदो आहियां ऐं हूअ फी जेकी आम मुंहिंजी आहे सिर्फ़ु 200 रुपया जी बिल्कुलु साईं उनजो आहे। उन ख़ारस बि सुकी बि आहे तर बि आहे, पर हिन टाइम ते जेकी ख़ारस न आहे पर हीअ सोरासिस जेकी चइबो आहे ॾढ जी माउ जेकी ख़ासि तरह दुन खां हेठि ऐं गोॾनि खां मथे घणी वठे थी, इन जो इलाज 40 ॾींहंनि खां वठी 2 महीना आहे, पर 15 ॾींहंनि जी दवा ॾींदो आहियां, रिलीफ मिलंदो आहे इनशाला। पोइ मुकमल कोर्स कयो असां यूनान में ई आहे त जेतिरी परहेज़ ओतिरो फ़ाइदो। मुंहिंजी क्लिनिक आहे केहर मस्जिद नज़द रायल रोड मशहूरी सेंटर आहे, हिते मौजूदु आहे। एहतियात हिकमत लिहाज़ इहो हूंदा त सुबुह सां सवेर उथे ताज़ो पाणी पीए ऐं सुबुह सां गरम शइ इस्तेमालु न करे। सभिनी खां सुठो आहे का घर जी भाॼी न त ॾहीअ सां मानी ऐं राति जो सवेर सुम्हे जेके मुर्गनि ग़िज़ाऊं होटलनि खां बचे